घोटकी में खबर ॾींदा हलो त FFC कंपनी मीरपुर माथेलो पारां ज़िले घोटकी जे बरसात मुतासिरन लाइ 150 मिलियन जी लागत सां 157 नंढा घर तैमीर करण जो सिलसिलो शुरू। पहिरें मरहले में 15 मुस्तहक खानदानन के तैमीर थियल घर ॾिना वेंदा। 20 स्कूलन जी मरम्मत बि कराईंदासूं। RM FFC ब्रिगेडियर रिटायर्ड मोहम्मद सलीम चीमा फौजी फर्टिलाइजर कंपनी मीरपुर माथेलो जे रेजिडिंग मैनेजर मोहम्मद सलीम चीमा चयो आहे त असांजो मकसद बगैर कंहिं फर्क जे मुकामी माण्हुनि जी खिदमत करण आहे। सामने जी बरसातुनि दौरान केतिराई घर मुकमिल तौर ते ढही पट थी विया। उन सिलसिले में FFC पारां CSR फंड मुताबिक मेरिट जी बुनियाद ते घर ठाराइण लाइ सर्वे कई वई त जीअं हकीकी तौर ते मुस्तहक माण्हू के घर ठाराए ॾेई सघजनि। हिन चयो त कंपनी 150 मिलियन जी लागत सां ज़िले जे मुख़्तलिफ़ ॻोठनि में 157 घर तैमीर कराए रही आहे। उन सिलसिले में पहिरें मरहले दौरान ॻोठ सुलेमान महर कोरी खू ऐं कलंदर बख्श दाऊद पोटो जे गरीब खानदानन के 15 घर तैमीर कराए ॾिना पिया वञनि। अहिड़ो सिलसिलो जारी रहंदो। हर हफ़्ते 10 खां 15 खानदानन के घर फराहम कया वेंदा, जॾहिं त 20 स्कूलन जी मरम्मत कराए फर्नीचर बि फराहम कंदासूं। हिन वधीक ॻाल्हाईंदे चयो त शिकारपुर जे कुझु ॻोठनि में पिण घर तैमीर कराईंदासूं। ॿियनि सनअती इदारनि खे बि घुर्जे त ख़िदमत जे मैदान में अमली तौर कदम रखनि। उन मौके ते कर्नल रिटायर्ड शकील चिट्ठा, कर्नल रिटायर्ड शुजायत मनास, अमाउल्ला शर, अहमद सुमरो ऐं ॿिया मौजूद हुआ। सोमरो 3D वॉलपेपर एंड PVC पैनल शॉप दे रहा है सबसे अच्छी सर्विस, बेहतरीन क्वालिटी के आला मयार वॉलपेपर और सीलिंग खूबसूरत डिजाइन और कलर्स में दस्तयाब है। हर किस्म के PVC वॉलपेपर्स और सीलिंग लगवाने के लिए हमसे राब्ता करें। हैदराबाद, कासिमाबाद, लतीफाबाद, जामशोरो, मीरपुर खास और सिंध के मुख्तलिफ शहरों में सर्विस मौजूद है। सोमरो 3D वॉलपेपर एंड PVC पैनल। राब्ता नंबर रंजन अली सोमरो 0333 370 2516, व्हाट्सएप 0333 370 7886। मज़ीद ख़बरन ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।